अस्सलाम वालेकुम। हडन जो मशहूर डॉक्टर अमीर पीर जो साईं गुलाम रसूल हकीम फ़कीर गुलाम रसूल बुगे जे आस्था अब्दुल रसूल बुगे जे आस्थाने ते अचण जो ऐं असां वटि बि मरीज़ मां बि अॻु में ॾेखारियोमांसि दादू वारे जेके तकिए ते अॼु अमीर पीर अचण थिया। साईं जन जी जेका हथनि जी जेका कुदरत जे तरफ़ां हिनखे अनमोल नेमत मिलियल अलाह साईं खे सलामत रखे ऐं हॾनि जा जेकी वीचारनि जा संद बंद जेकी बगड़ टुटल उन्हनि जो इलाज करण जो माहिर अलाह साईं हिनखे जेका तौफ़ीक़ ॾिनी आहे या उता हयात रहेसि ऐं जेकी बि हॾनि जो जेको इलाज कंदड़ आहे ऐं कंहिंखां का शइ घुरे बि नथो बाक़ी जेकी हिते अचनि था मरीज़ अलाह साईं उन्हनि खे शफ़ा ॾिए थो। ठीक है आजान है हिते छंछरु आचर रेडी ॾिसंदा असली मारूसी अबे ॾाढे जाई है आगे कोन है ना एडो बढ़िया कंदा बस छाती जे हॾे जो सिर्फ़ु पलस्तर रखी वन थियो हींअर असांखे अॻे महीने में मदीनो घुमाए काफ़िले में या शफ़ा आहे त उनजे करे हिते माण्हू अचनि था। वरी शबद जेकॾहिं जेको मरीज़ नथो हली सघे उन वटि पाण वञे थो। न न असांखे छॾ मरीज़ चाहे आहे त थोरो जान जमाना गुरारो कोन्हे न वञे मां चवां थो कमे फ़कीर हाणे माची ॻोठ में ईंदो खोखर वेठा थिया असुली न मुल्क जा ॿई टंगू फकीर हाणे पटा खोले किथे थो वञी होॾां पटो वठी आहे वञ जल्दी कर हाणे उते थो मां माची ॻोठ आहे न खोखर